साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। हेॾा हाञा थियनि बुरे हिन बंबोर में। पीउ कोर कमांडर सां ऑफिसर जी हैसियत में ड्यूटी थो पियो करे। हुनजो जी धीउ आर्मी में ऑफिसर आहे। हुनजो पुटु लाहौर में CSI जी तयारी थो करे पियो। पाण छोकिरी नफ़सियात जी डॉक्टर आहे। पर जॾहिं इश्क़ ईंदो आहे न, अकुलु हलियो ईंदो आहे। उन छोकिरी हिकु अहिड़े माण्हू सां जंहिंजो न अख़लाक, जंहिं वटि न इंसानियत, बद अख़लाक, मवाली, चरसी, हेरोइन पीअंदड़, आइस पीअंदड़, भंग पीअंदड़, शराब पीअंदड़ छोकिरो, जंहिंखे पंहिंजो घर बि कोन्हे, रहंदो बि पंहिंजे भाउ जे घर में आहे, पर उहो बि रेंटेड आहे। उन सां उहा नफ़सियात जी डॉक्टरियाणी छोकिरी निकिरी थी पए घर मञा ऐं कोर्ट मैरिज थी करे, प्यार जो परिणो थी करे। प्यार जो परिणो करण दौरान पीउ खे का ख़बर कोन्हे। हू सम्झे थो पियो त मुंहिंजी धीउ पढ़े थी पई, हुन ॾे पैसा थो मोकिलींदो रहे, पर उहा छोकिरी हिते हैदराबाद में रही पई आहे। हुन पीउ खे ख़बर आहे त मुंहिंजी धीउ कराची में आहे, कराची में थी पढ़े पई, पर हर रोज़ु उन खे राति जो ॻाल्हाइनि पिए पीउ सां, माउ सां, भेणुनि सां, ॿारनि सां। हफ़्ते हफ़्ते में पीउ 30,000, 40,000, 25,000, 30,000 पंहिंजे धीउ जेस कैश में मोकिले। उहे पैसा उन ताईं पहुचनि ऐं उहो मुड़ुसु उन जा पैसा इस्तेमालु करे ऐं उन में पियो ज़िंदगी गुज़ारे। जॾहिं बुनियादी ज़रूरतूं हाणे पूरियूं करण खां कासिर थी पियो मुड़ुसु, ऐं रसद सप्लाई पैसनि जी बंदि थी वई पीउ ॾांहुं, ऐं ख़बर पई पीउ खे कंहिं खुफ़िया ज़रियनि खां त हक़ीक़त इहा न आहे। हक़ीक़त इहा आहे त छोकिरी त हैदराबाद में थी रहे, कराची में कोन थी पढ़े। पैसो हुन बंदि कयो त मुड़ुसु ज़ाल जो ख़र्चु बंदि कयो। ज़ाल जे ख़र्च जे बंदि थियण खां पोइ उहो मजबूर थी पई। हुनखे मानी न पई मिले, हुन खाद खुराक सही न पई मिले, बीमार ते दवा न मिलेसि। हुन खां पोइ हुनखे सोचणु घुरिजे हा न त जंहिं अबे अमर मूंखे वॾो कयो, जंहिं मिटनि माइटनि जूं मूं में उमेदूं हुयूं, जंहिं मुंहिंजे अबे जी हेॾी इज़त ऐं एतिराम हुई, मां उनखे ख़ाक में कीअं थी मिलायां। मां अॼु हीउ पैगाम उन्हनि सभिनी पंहिंजे भेणुनि, नौजवान मासूम नियाणियुनि जे लाइ, पंहिंजे धीउनि जे लाइ, भेणुनि जे लाइ ॾियणु थो चाहियां, जेके जज़्बात में अची करे प्यार जो परिणो करण जे लाइ कोर्टुनि जो रुख़ कंदियूं आहिनि। मां वकील आहियां। मुमकिन आहे त मुंहिंजे साथियुनि खे इन शइ ते एतिराज़ु हुजे त उन्हनि जो ज़रिए माश मुतासिर थींदो ऐं उन्हनि जी जेका वकालती फील्ड आहे, जिते हू कमाइनि था, उहा रोज़ी हुननि जी मुमकिन आहे त मुतासिर थिए ऐं रोज़ी हुननि खे ओतिरी न मिले। पर मां नथो चाहियां त मुंहिंजे भेणुनि जा, मुंहिंजे नियाणियुनि जा, मुंहिंजे धीउनि जा, मुंहिंजे भाइरनि जे भाइटियुनि जा, हिन धरती जे नियाणियुनि जा, नारियुनि जा घर ईअं तबाह थियनि। उन करे मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं नियाणियूं, जॾहिं बि तव्हां शादी करण लाइ सोचो त घटि में घटि पंहिंजो इहो तव्हांजो आइनी हक़ु आहे, तव्हांजो मज़हबी हक़ु आहे, तव्हांजो कानूनी हक़ु आहे, तव्हांजो दुनिया जो सभु कानून तव्हांजे मौक़िफ़ जी हिमायत था कनि त तव्हां शादी करण जो हक़ु रखो था। पर घटि में घटि जॾहिं जंहिंसां शादी करणु चाहियो था त उनजे पस मंज़र खे बि ॾिसो ऐं उहा ॻाल्हि पंहिंजे वालिदनि सां बि करियो। मुमकिन आहे तव्हां उनजी हक़ीक़तुनि ताईं न पहुची सघो, छो त तव्हां नियाणी आहियो,
त उन्हनि शहरनि ताईं उन्हनि ॻोठनि ताईं न पहुची सघो, पर तव्हांजो पीउ, तव्हांजो भाउ, तव्हांजो चाचो, तव्हांजो मामू उन ॻोठ ताईं पहुची सघे थो, उतां ॼाण वठी सघे थो उनजे किरदार जी, उनजे अख़लाक जी, उनजे उथण वेहण जी, उनजे रीतियुनि रस्मुनि जी, उनजे खां पोइ तव्हां पंहिंजे ज़िंदगी जो फ़ैसिलो करियो ऐं शादी करियो। पर मुमकिन आहे त जेकॾहिं जंहिंसां तव्हां शादी करणु चाहियो था उहो पीउ ई उन ॻाल्हि ते राज़ी थी वञे ऐं पीउ पंहिंजे रज़ामंदी सां ऐं इज़त ऐं एतिराम सां तव्हांजो जंहिं जाइ ते रिश्तो कराए त उहो वधीक बहितरु आहे, बजाए उन जे जो तव्हां कोर्ट मैरिज करियो ऐं तव्हां प्रेमी जोड़े जी हैसियत में काउंट थियो सॼी ज़िंदगी। तव्हां नियाणियुनि खे त इल्ज़ाम लॻंदो ई लॻंदो त तूं कहिड़ी सुठी हीअं तो पंहिंजे पीउ जो ई पटको धूड़ करे छॾियो ऐं उन खां पोइ तुंहिंजे मरी वञण खां पोइ मुंहिंजा बचा तुंहिंजे ईंदड़ नसुल खे बि माण्हू हुते ताना हणंदा त सुठी जी धीउ न हुईं, तुंहिंजी धीउ बि, तुंहिंजी माउ बि भॼी परणो कयो हुयो, कोरट में परणो पियो ऐं प्यार जो। उन जे करे मुंहिंजूं अदड़ियूं, मुंहिंजूं भेणूं, मुंहिंजूं भाइटियूं, मुंहिंजे धरती जूं ॼायूं, सभिनी जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे त ख़ुदा जे सदिके जॾहिं बि तव्हां शादी करणु चाहियो त पीउ माउ खे ज़रूरु ॿुधायो ऐं पीउ माउ जी रज़ामंदी उन में शामिलु हूंदी त तव्हां सुकून सां गुज़ारींदो, न त हिते वरुगो बगड़ ई बगड़ अथव जेके तव्हां सां कॾहिं वफ़ाई न कंदा ऐं तव्हांखे अकेलो करे छॾींदा। महिरबानी।